अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आया दानिश कुश्क अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदा आहियूं त दादू में म्यूनसिपल इंतज़ामिया तालीमी इदारनि जे बिल्डिंगुनि खे कुंडी किचरो बणाए छॾियो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया त दादू जे मुख़्तलिफ़ स्कूल जे सरकारी बिल्डिंगुनि में म्यूनसिपल पारां किचरे उछलण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। उन हवाले सां असां सां डिग्री कॉलेज जे उस्ताद बुखारी जो प्रोफेसर मौजूदु आहे मोहम्मद इरफान कलोड़ो। उन खां मालूम कंदासीं उन्हनि सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो रखी आहे जंहिंमें उन्हनि निशानदेही कई आहे त म्यूनसिपल इंतज़ामिया जेको आहे सॼे शहर जो किचरो खणी अची कॉलेज जे चोए दीवारी जे अंदरि फिटो करे थी, जंहिं सबबि मौसम में आलूदगी पैदा थिए थी। उन हवाले सां असां साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं असां सां मोहम्मद इरफान कलोड़ो लाइन ते मौजूदु आहे। उन खां मालूम कंदासीं त उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे ऐं इहो आख़िर म्यूनसिपल इंतज़ामिया ॿियो सॼो दादू जी कुंड कुड़च छॾे अची विच शहर में डिग्री कॉलेज में किचरो फिटो थी करे। जी साईं आगाह कजो छा मामिलो थियो आहे। मां हिकिड़ी वीडियो रखी आहे सोशल मीडिया ते जंहिंमें तव्हां निशानदेही कई आहे त म्यूनसिपल इंतज़ामिया मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जो किचरो खणी अची कॉलेज जे चोए दीवारी अंदरि फिटो करे थी। महिरबानी दानिश, थोड़ी देर पहिरीं आउं हिकिड़ी वीडियो शेयर कई आहे सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ जेको आहे सो चैनलनि ते। उनमें आउं इहा शइ ॿुधाई आहे त बुटपाड़ो ऐं उन सां अलॻि जेके बि मस्जिद कॉलोनी थी या पोइ हिते जेकी मेमणनि जी कॉलोनी थी त उतां जो जेको बि गंद किचरो आहे उहा दादू म्यूनसिपल खणाए ऐं उहो सॼो किचरो खणी वरी उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे अंदरि जिते असांजो फुटबॉल जो तमामु वॾो ग्राउंड आहे उते उहो जेको आहे उछलायो थो वञे। उन ते असीं माज़ीअ में बि 1 साल अॻु में बि दादू म्यूनसिपल जे हवाले सां अहिड़ी एक्सरसाइज कई वई त असां हुते कंप्लेन कई, लिखत में कईसीं ऐं उन्हनि उन टाइम में वो सॼो गंद किचरो खणायो। पर जीअं त हींअर चेयरमैन ऐं काउंसलरनि जो दौर सॼो ख़तमु थी वियो आहे, हींअर एडमिनिस्ट्रेटर ऐं ॿी जेकी इंतज़ाम हींअर मौजूदु आहे उन्हनि खे शायदि प्रॉपर अंदाज़ में गंद म्यूनसिपल जो गंद या जेको शहर जो गंद आहे उनखे किथे जेको आहे लिकाइणो आहे या डंप करणो आहे उन बारे में प्रॉपर अवेयरनेस न हुजण जे करे दादू म्यूनसिपल जी जेकी इंतज़ाम आहे इंतिहाई सुस्ती जो मुज़ाहिरो करे पई ऐं उन टिनी चइनी कॉलोनी जो जेको बि गंद किचरो आहे उहो उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि जेको सो ग्राउंड ते उछलाए थो वञे, जिते जेको आहे शाम जे टाइम ते ऐं सुबुह जे टाइम ते नौजवान असांजो यूथ जेको आहे फुटबॉल ऐं ॿियूं रांदियूं खेॾनि था त यकीनन इहो माहौलियाती आलूदगी जो सबबु बणिजे थो। उन खां सवाइ जेके उन गंद हुजण जे करे उते मच्छर पैदा थो थिए, उन जे करे डेंगे जा जेके असरात आहिनि उहे बि वधी सघनि था। जॾहिं त दादू म्यूनसिपल वटि पंहिंजी जेको आहे सो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे भरिसां 4.5 एकड़ जी ज़मीन मौजूदु आहे जिते हिननि खे इहो गंद जेको आहे डंप करणो आहे ऐं पूरणो आहे। पर हू सिर्फ़ु पेट्रोल बचाइण जे करे ऐं पंहिंजी एक्सरसाइज बचाइण जे करे सॼो गंद किचरो उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू हिकु तालीम इदारे जे अंदरि उछलाइनि था, जेको यकीनन ॻणती जोॻो अमल आहे ऐं उन ते कानूनी कार्रवाई जो हक़ बि असां रखूं था। कुझु देरि पहिरीं जेको आहे सो असां सां CMO रापोटो साहब उन असां सां फ़ोन ते ॻाल्हायो ऐं असांखे इंश्योर कयो त हू जल्दी इहो गंद खणाईंदा ऐं इन फ्यूचर में हिते जेको आहे सो तालीमी इदारे जे अंदरि कंहिं क़िस्म जो गंद न उछलायो वेंदो। वॾी महिरबानी। साईं मोहम्मद इरफान कलोड़ो असां सां लाइन ते मौजूदु हुयो जिन्हनि सॼे मामले जा तफ़सील ॾिना त दादू में जेको आहे सो काउंसलरनि ऐं चेयरमैन जा जेके मुद्दा ख़तमु थिया उन्हनि बाद एडमिनिस्ट्रेशन जे हवाले कयो वियो आहे म्यूनसिपल इदारो। उन्हनि खे ॼाण न हुजण खां सबबु जेको आहे सो इहो शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जो किचरो खणी ऐं डिग्री कॉलेज उस्ताद बुखारी में उछलियो वियो आहे। जॾहिं त चेयरमैन ऐं म्यूनसिपल ऐं कॉन्फ्रेंस जेके काउंसलर आहिनि उन्हनि जे दौर में पिणु इहे शिकायतूं आयूं आहिनि त दादू जो विच शहर में जेको तालबुल मौला हाई स्कूल मौजूदु आहे उन भरिसां बि काफ़ी दफ़ा शहर जो मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जो किचरो उते उछलायो वियो आहे, जंहिं सबबु जेके उतां जा उस्ताद आहिनि उन्हनि पिणु उहे वीडियो ऐं अहिड़ा फ़ोटू जेके आहे सो कुझु टाइम अवल सोशल मीडिया ते पिणु रखिया। अॼु बि दादू जी डिग्री कॉलेज उस्ताद बुखारी अंदरि जेको आहे सो म्यूनसिपल इंतज़ामिया जी गाॾी किचरो उछलायो, जंहिं सबबु जेको डिग्री कॉलेज उस्ताद बुखारी जो प्रोफेसर हो मोहम्मद इरफान कलोड़ो उन हिकिड़ी वीडियो सोशल मीडिया ते रखी, जंहिं सबबु उन्हनि इहो मुतालबो कयो वीडियो पैगाम ज़रिए त म्यूनसिपल इंतज़ामिया खे त जेको किचरो डिग्री कॉलेज उस्ताद बुखारी में उछलायो वियो आहे इनखे फिलफोर उतां खणायो वञे, उते को स्प्रे वग़ैरह करायो वञे जीअं मौसमी आलूदगी खां बचाव थी सघे।